आबादगार साथियों, खजीअ जो मेवो जॾहिं तैयार थिए थो त इतफ़ाक़ सां मौसमी हालतुनि जी तब्दीलीअ करे बरसाति जो सिलसिलो उन ॾींहंनि में शुरू थिए थो, जंहिंसां आबादगारनि खे काफ़ी नुक़सानु थिए थो। उन लाइ आबादगारनि खे ॿ अहम कम करणा पवंदा। हिकु त खजीअ जे मेवे तैयार थियण खां अॻु छुगनि ते प्लास्टिक जा थेला चाढ़णा पवंदा, जंहिंसां नुक़सानु काफ़ी हद ताईं घटिजी वेंदो। ॿियो त तैयार खजीअ मां खारकूं ठाहिणु ऐं खजीअ खे सुकाइणु। उन लाइ ज़मीन अहिड़ी चूंड करणी पवंदी जेका भर पासे वारी ज़मीन खां मथे हुजे। अहिड़ी तरह रस्ता ठाहिबा जीअं बारिश जो पाणी निकाल करे सघिजे। रस्तनि जे मथां खजीअ जूं छड़ूं विझी तॾा विछाए उन जे मथां उॿरियल खजीअ खे रखियो वेंदो। जेकॾहिं बारिश जो इम्कानु हुजे त उन खे परताल सां ढकिजे। जॾहिं बारिश जो इम्कानु न हुजे त उहो परताल लाहे उन खे वरी सुकाइणु घुरिजे। खारकुनि ठाहिण वारे अमल में सोडियम सल्फेट हाइड्रोक्साइड खे मिलाइणो पवणु घुरिजे। उन सां छुहारो ख़राबु न थींदो ऐं न वरी सेंवर लॻंदो। मौसम जी अॻकथीअ खे ॾिसंदे आबादगारनि खे घुरिजे त जेकॾहिं बारिश जो इम्कानु हुजे त कारो छुहारो न ठाहीनि। कारो छुहारो जल्द ख़राबु थी वेंदो आहे ऐं उन खे सेंवर लॻंदा। इन ई रीति आबादगार पंहिंजी खजीअ खे महफ़ूज़ करे सघनि था।